अस्सलाम वालेकुम गाइस। हफ्सा सिंधी चैनल ऑफिशियल सां अॼु मां घणे वक़्त खां पोइ हाज़िर थी आहियां। अॼु इंशाल्लाह पाण पंहिंजी जेका आहे रोज़ाना जा लेक्चर वरी कंटिन्यू करूं था। असल में मुंहिंजा कुझु एग्ज़ाम हुआ जंहिंजे करे वांदि काई न पई थी, सो मां त कुझु वीडियो न पिया ठाहे सघियसि। पर इंशाल्लाह हाणे पंहिंजी जेका आहे रोज़ाना जा जेके लेक्चर थींदा, पाण जेके सिंधी अदब जा मुख़्तलिफ़ दौर पढ़ी चुका आहियूं, कवर करे चुका आहियूं। सो हाणे वरी मुख़्तलिफ़ जेके सिंधी अदब जूं नसरी तौड़े जेके आहिनि शहरी सिन्फ़ूं आहिनि उहे क्लियर कंदासीं। त सो अॼु अचो पाण वरी पंहिंजा लेक्चर कंटिन्यू था करूं। त अॼु पंहिंजो जेको टॉपिक आहे अफ़सानू या कहाणी, उहो छा खे चइजे थो। ठीकु आहे, अफ़सानू या कहाणी जेको पंहिंजो टॉपिक आहे उहो पाण हिन जेको लेक्चर में पढ़ंदासीं। त बेसिकली जेको अफ़सानो आहे उहा सिंधी अदब जी नसरी सिन्फ़ आहे। अफ़साने जी जेका लुग़वी माना आहे उहा आहे दास्तान, बयान या कूड़ो किसो। मतिलबु त अफ़सानू में जेका कहाणी हूंदी आहे, जेको किसो हूंदो आहे बयानु थियल, जेको उन में वाक़ियो हूंदो आहे, त उनजो हक़ीक़त सां तालुक़ु न हूंदो आहे, उहो फिक्शन हूंदो आहे, यानी ग़ैर हक़ीक़ी या कूड़ो किसो खणी चइजे। ठीकु आहे, त हिते मूं लिखियो आहे अफ़साने जी लुग़वी माना आहे दास्तान, बयान या कूड़ो किसो। कहाणी, अफ़साने खे जेको आहे त कहाणी बि मुख़्तसिर कहाणी बि चयो वेंदो आहे। कहाणी यानी अफ़साने जो मतिलबु आहे अहिड़ो किसो या कहाणी जंहिंजो हक़ीक़त सां को बि तालुक़ु न हुजे। ठीकु आहे, अफ़सानू सिंधी अदब जी नसरी सिन्फ़ आहे जंहिंखे मुख़्तसिर कहाणी जी शिकिल हूंदी आहे। पर लुग़त जे एतबार सां अफ़साने में मन घड़त किसो या कूड़ो किसो हूंदो आहे। अफ़सानू या कहाणी हिकु अहिड़ी सिन्फ़ आहे अफ़सानू या कहाणी हिकु अहिड़ी नसरी सिन्फ़ आहिनि जंहिंमें किसो या वाक़ियो किरदारु, माहौल ऐं वक़्तु फ़र्ज़ी हूंदा आहिनि। ठीकु आहे, पर जॾहिं त उन्हनि जो मौज़ू ऐं ज़िंदगी जो फ़लसफ़ो फ़र्ज़ी हूंदे बि हक़ीक़ी ज़िंदगी जी अकासी कंदो आहे। त हाणे जेको बुनियादी तरह हिन में जेको हूंदो आहे किसो हूंदो आहे, जेको वाक़ियो हूंदो आहे अफ़साने में उनजो जेको हूंदो आहे न, हूंदो त मन घड़त आहे, त हूंदो जेको आहे न हक़ीक़ी कोन हूंदो आहे, पर तंहिं हूंदे बि हू ज़िंदगी जा जेका चौधारी इंसानी जेका आहे ज़िंदगी आहे, उनजी चौधारी वाक़िया आहिनि उन्हनि जी अकासी कंदो आहे, पर तॾहिं बि उन में को न को सबक़ु ज़रूरु समायल हूंदो आहे। अॻिते पढ़ूं था। सिंधी अदब में जेकॾहिं नज़र विझिबी त तक़रीबन अधु सदी अॻु में अफ़साने ते ख़ासि तवजह ॾिनो वेंदो हो। उन जे बरअक्स जदीद सिंधी अदब में अफ़साने बदिरां कहाणी जो नालो पुख़्तो थी चुको आहे। त बिल्कुलु ईअं ई आहे। जॾहिं पहिरीं असीं नज़र विझंदासीं त असांखे मुख़्तसिर जेके इलाही अफ़साना मिलनि था, क्लासिकी जेको शुरू वारो दौर, पर जॾहिं त जदीद अदब में वरी अफ़साने खे कहाणी पर सॼो वञे थो। हाणे त कुझु जेके आहिनि पाण कुझु वस्फ़ पढ़ंदासीं जेके अफ़साने जे बारे में मुख़्तलिफ़ जेके लेखक ॾिनियूं आहिनि। अमरीकन अफ़साना निगार एडगर एलन, ठीकु आहे, हीउ नालो यादि रखिजो। एडगर एलन पो जी मुताबिक़ अफ़सानू नसर जी उहा कहाणी आहे जंहिंखे पढ़ंदड़ हिक ई निशस्त में यानी 1 खां 2 कलाकनि जे विच में पढ़ी पूरो करे। ठीकु आहे, अफ़सानो मतिलबु अहिड़ी जेका आहे न मुख़्तसिर कहाणी हूंदी आहे जंहिंखे माण्हू जेको आहे न डिघे वक़्त में पढ़ण बदिरां थोरी देरि में ई पढ़ी पूरो करे छॾे। मुख़्तसिर कहाणी तक़रीबन 18वीं सदी जी पैदावार आहे। बिल्कुलु मुख़्तसिर कहाणी चऊं असीं या अफ़सानू चऊं, उहो 18वीं सदी जी पैदावार आहे। जॾहिं यूरोप में सनअतकारी जो दौरु आयो त माण्हुनि जी ज़िंदगी एतिरी तेज़ थी वई जो घणो अदब पढ़ण लाइ वक़्तु ई न रहियो। उन वक़्तु उहा सोच उभरी त अहिड़ो अदब लिखिजे जेको मुख़्तसिर ऐं बामाना हुजे। तॾहिं ई अफ़सानू या मुख़्तसिर कहाणी लिखण जो रवाजु पियो। त यूरोप में जॾहिं इनक़लाब आयो, जॾहिं सनअतकारी जो दौरु आयो, त माण्हुनि में एतिरो वक़्तु ई न रहियो त हू जेको डिघा कहाणियूं पढ़नि, डिघो अदब पढ़नि। त पोइ उन वक़्त में उहा सोच उभरी त छो न अफ़सानू जेको आहे, छो न जेको मुख़्तसिर अदब लिखिजे पर बामाना हुजे, उनजो को मक़सदु हुजे ऐं जेको आहे माण्हुनि जी दिलनि ते असरु छॾे। त
उन वक़्त खां ई 18वीं सदी खां ई अफ़साने या मुख़्तसिर कहाणी चई सघूं था लिखण जो रवाजु पियो। अफ़सानू समाजी मसइलनि जो अक्स हूंदो आहे ऐं आम पढ़ंदड़ जी बि उन में दिलचस्पी हूंदी आहे। तख़लीक़ी अदब में अफ़साने जो निरालो मक़ामु आहे। उन ॻाल्हि में वक़्त जे लिहाज़ खां वाक़िअनि जो सिलसिलेवार बयानु हूंदो आहे। अफ़सानू उहा फ़नी तख़लीक़ आहे जंहिंखे हक़ीक़ी ज़िंदगी में को बि सचो मफ़हूम नाहे हूंदो। बिल्कुलु जीअं असां पहिरीं पढ़िया आहियूं त अफ़सानू लुग़वी एतबार खां ॿीअं ई आहे त उन में मन घड़त किसो हूंदो आहे, उहो कूड़ो किसो हूंदो आहे जंहिंजो हक़ीक़त सां को बि तालुक़ु कोन हूंदो आहे। पर जॾहिं त जेको उनमें जेको हूंदो आहे को न को जेको हूंदो आहे इंसानी ज़िंदगी जो अक्स ज़रूरु नुमाया हूंदो आहे जंहिंमां इंसान खे जेको आहे को न को सबक़ु ज़रूरु मिलंदो आहे। तख़लीक़ी अदब में अफ़साने जो निरालो मक़ामु आहे जंहिं तमामु तेज़ी सां दुनिया जे मिड़नी ॿोलियुनि में शोहरत हासिलु कई आहे। दरअसल अफ़सानू या मुख़्तसिर कहाणी फ़िक्शन जो हिसो आहे जंहिंमां मुराद अहिड़ो तख़लीक़ी अदब जेको ग़ैर हक़ीक़ी जड़तू ऐं कूड़े किसे ते आधारियल हुजे। त मूंखे उमेद आहे त तव्हां अॼु जेको आहे अफ़सानू या मुख़्तसिर कहाणी छाखे थो चइजे उनखे ज़रूरु सम्झो हूंदो ऐं जेके मेन पॉइंटूं आहिनि उन्हनि खे जेको आहे तव्हां हाईलाइट कयो हूंदो। त इंशाअल्लाह अॼु जेको आहे लेक्चर खे सम्झण जी कोशिशि करो ऐं मिलूं था वरी ॿिए लेक्चर में पाण पढ़ंदासीं त अफ़साने में जेके आहिनि कहिड़ा जेके आहिनि अफ़साना निगार या मुख़्तसिर कहाणी निगार मिलनि था उहे बि इलाही जाम लेखक आहिनि। इंशाअल्लाह ॿिए लेक्चर में वरी उहो पढ़ूं था। तेसीं अल्लाह हाफ़िज़।